सुन अबू बकर सिद्दीक खुदा खां दुआ करंदो हो अन नज़र इला वजह रसूलुल्लाह मुझी अख हुजे मुस्तफा जो चेहरो हुजे। रब फरमाए अबू बकर अज तू अकेलो आ मुझो दिल भर तुझे झोली में आ अज मुस्तफा जो दीदार भी कर पर इम्तिहान जरूर थींदो ॾिसूं था त यार जे दीदार में महव अहिया ना गजा डंग ॾिसी पंहिंजे पाण खे हिराए चराई तो अबू बकर सिद्दीक मुस्तफा जो दीदार पियो करे गारे का देवो तो मंजर सरवरे आलम कासे अनवर रदियल्लाहु ताला अन्हु मुस्तफा जो दीदार को सुभान कुर्बान वञा अबू बकर सिद्दीक जे उन्हीअ अखियुनि वारे दीदार का जो महबूब जे पाक चेहरे में अखियूं खुथल सुभान एक यारो दीदार एक यारो मुरादू मारे प्यो प्यो यारो दीदार जा जग जाचे। अबू बकर मुस्तफा जो दीदार प्यो करे हुना ना कोई रास्ता प्यो बोले त किथा रस्तो मिले त मां मुस्तफा जो दीदार इमाम कुर्तबी तो फरमाए त ईसा अलैहिस्सलाम जे ज़माने का अल्लाह का दुआ घुरी हिंद मौला जे जो जिक्र सुनो ईसा पियो करे उन दिल पर मोहम्मद मुस्तफा जो मुखे भी दीदार अता करा मुझा मौला तो मुखे नाम बनायो तुझे इने तखलीक ते मां शुक्रगुजार है हां मां पेशगी को तो गया बस एतरी मेहरबानी कर जो तबरस जिथे तुझो महबूब ईंदो अल्लाह उनके उन तक जी मारिफत ॾिनी ही उन रास्ता ठाहे छया हा मुख्तलिफ जो यार चे तमा देर न कया पंहिंजे प्रिय जो दीदार कया हेडा अबू बकर सिद्दीक सुराख बंद करे छया हाणे नागब उहो ही रस्तो इख्तियार कयो जिथे अबू बकर सिद्दीक खुड़ी रखी हुई सुभान एक यार मुरादू मारे प्यो प्यो यार दीदार जा तक जाचे उते मां पे हो जा इहा महफिल हुई उते मां पे हो जा हाजिर जो अता जिसन वटो इहा महफिल हुई अबू बकर बे हो ऐ नाग बे हो हिक माशुक जा आशिक बई वाह सुना सिद्दीक अकबर जने नाग डंगण शुरू कयो ज़बाने हाल सा चवण लॻो अबू बकर खुड़ी हटा रस्तो साफ कर साईं फरमा जे खुड़ी हटाईंदुस त खुड़ी चुरंदी महबूब जो आराम में खलल थींदो जान वने त वने पर मुस्तफा जे आराम में खलल न अचे नाग चवण लॻो सीमा तुझे ज़ेर जिस्म में ज़हर पलटींदुस फरमाई था खाओ भली खाओ खुड़ी न खड़बी सिद्दीक सदके थी तो रग रग पूरे रसूल सा हिते अबू बकर अजड़ी दो ओ परे न खड़बो हाजिर ई परवाने जो पेरो आ मगर यार मुझे खज में सुतल जिस सकेरो कदे तुझे आया सी तो विधो नाग मेरो मगर यार मुझे खज में सुतल जिस सकेरो नाग चवण लॻो साईं मां जेकॾहिं पंहिंजे जिस्म जो ज़हर तुंहिंजे जिस्म में दाख़िल कयो त तुंहिंजो मौत यकीनी आहे मुंहिंजो ज़हर ज़हर क़ातिल आहे तुंहिंजो मौत वाक़ई थी वेंदो साईं तूं फरमाए मां सिद्दीक अकबर आहियां मुंहिंजो अक़ीदो ऐं ईमान कचो नाहे जेको तोखे करिणो आहे सो करे छॾ मुंहिंजी जान बचाइण वारो मुंहिंजो महबूब मूं वटि वेठो मुंहिंजो अक़ीदो कचो नाहे सुभान डंगा हणी आसार धनी ने नाग फिक्र
को नाहे छोटा हयाती बख्शण वारो मूवट हाज़िर आहे ओ जॾहिं जागंदो मुंहिंजो जानी त पोइ ख़ैर आ मगर यार मुंहिंजे गंज में सुतल ॾिस त केर नव रंग हया ज़हर पलटियो अखियुनि मां बेकार महबूब जे पाक चेहरे अनवर ते घोड़ा किया मुस्तफा करीम निगाह खोली फरमाया मा युबकीक या अबा बकर बुधा तोखे केर वारियो आहे अस तो करे मुंहिंजा सोना हबीब पैर जे हेठां खुड़ीअ में का शइ डंगे रही आहे फरमाया पैर हटाए त नांगु निकिरी आयो महबूबन पंहिंजी लोहा बेदखन अबू बकर सिद्दीक़ जे खुड़ीअ ते लॻाई त काॾे डंग जो ज़हर जो निशान वियो काॾे ओ ज़हर जो असर वियो खुदा जे हबीब जी फिनी लगंदी वई त जिंदगी मिलंदी वई अबा इहो त मुस्तफा जो मौजज़ो अबू बकर सिद्दीक़ खे नई जिंदगी वराए ॾिनो पर अबू बकर त पंहिंजे यार ते पंहिंजी जान कुर्बान कई न छा अकुल कोन हुस त नांग डंगे पियो ज़हर दाखिल थींदो त मौत वाक़िअ थींदो पर अबू बकर सिद्दीक़ चयो जे दुनिया जो को मामलो हुजे मायूसी हुजे त इहा ख़ुदकुशी आहे पर हाओ जेकॾहिं यार जी ख़िदमत हुजे मुस्तफा जे आराम जो ख़्याल हुजे मुहम्मद आका जी मुहब्बत हुजे जान वञे त ख़ुदा खे इहो ईमान पसंद आहे सब कुछ महबूब जी मोहब्बत जो नालो सब कुछ मुस्तफा जी मोहब्बत जो नालो ईमान इस्लाम दीन सरापा चाहते मुस्तफा बुखारी शरीफ जी हदीस सहाबा जो अमल छा उन जो किरदार छा उन दीन के कीअं समझो उरवा बिन मसऊद सक़फ़ी बनो सकफ कबीले जो सरदार ताइफ जो रहण वारो बनो वजीर हो सुलह हुदैबिया जे मौके ते कुरैश मक्का वट आयल हो उन सां उन जो यारानो दोस्ती हुई चवण लगो मां गालन जो माहिर आहियां तवा पाण में एक पासे बिमायट तवा बिमायट जे जंगियूं थियूं तलवारूं खजंदियूं खून रेज़ी थींदी पाण में न विड़ो मूंखे मौक़ो ॾियो मां वञी मुहम्मद मुस्तफा सां ॻाल्हाए अचां चवण लगा ठीक आहे वनी गाल महबूब जी बारगाह में आयो बुखारी शरीफ जी हदीस जा ब हिस्सा आहिनि हिकिड़ो हिस्सो जे में सुलह हुदैबिया जा मामलात आहिनि ॿियो हिस्सो जॾहिं उरवा बिन मसऊद महबूब जी बारगाह खां थी कुरैश मक्का वट आयो उनखे चवण लॻो ऐ कुरैश मक्का तमाम के सुञाणो था लक़द वफ़तु अलल मुलूक वफ़तु अला क़ैसर व किस्रा व नजाशी मां दुनिया जे बन बादशाह जे दरबार में वियो आहियां नजाशी वटि वियो आहियां कैसर किस्रा वटि वियो आहियां मां बन बादशाह जे दरबार में वञी उन्हनि जे दरबार जा आदाब ऐं ख़्याल ऐं प्रोटोकॉल ॾिठो आहे पर ॿुधो जेकी कुझु मां अॼु मंज़र ॾिठो आहे इन खां पहिरीं मुंहिंजी अखि अहिड़ो मंज़र न ॾिठो हुयो छा ॾिठो अथई जेतो जेको अदब ऐं मुहब्बत मुहम्मद जे असहाबनि जे दिल में मुस्तफा जे लाइ आहे अहिड़ो अदब ऐं अहिड़ो एतिराम अॼु खां पोइ कहीं कोन ॾिठो छा ॾिठी लफ़्ज़ बयान थो करे जेतो वल्लाह मुहम्मदन इन तनखम नुखामतन इल्ला वक़अत कफ़ रजुलिन मिनहुम फदलक बिहा वजहहु व जिल्दह फरमाया चए थो अल्लाह जी इज्जत जो कसम मो महबूब खे ॾिठो मुस्तफा जा सहाबी महबूब खे इहे घेरियो बीठा हुआ जीअं चोॾीअ जे चंड खे सितारा घेरियो बीहंदा छा मंज़र हूंदो उन वक्त ने महबूब सहाबा सा इकट्ठे हुए जब सुल्तान का जलवानुमान फारिक का आलम क्या होगा हर कोई फिदा है बिन देखे दीदार का आलम क्या होगा जिस वक्त थे खिदमत में उनकी अबू बकर उमर उस्मान अली
रसूले अकरम के दरबार का आलम क्या होगा। मिटाई तो फरमाए अजीब मंजर हुजरे मुस्तफा दा सहाबी महबूब के घिर लगा। और मैं तो जोड़े जोड़ा जहान जी पान कई पुरवार आदि हमी हाशमी सरसार सरसार सूबे सहाब सत में मंजे मस्जिद बनिया तार चारई चका चौधार हो या बेकादा हबीब जे तो मुस्तफा के मुहम्मदन अब आइना होर कजो इंता नखमन खामतन मुस्तफा करीम पगंजे नक जो पानी बहर कढ जमीन ते उछलायो डिठो त सहाबा महबूब जे नक जे पानी के जमीन ते मिट्टी ते किरण कोन लेनो बदलक बिहा वजहहु वजिल्द पंजे हथन में वठी पंजे हथन जी हथेड़न सा ये नक जे पानी के मलीन प्या ये मानो हथ इतर लगाइंदो वा अतर के तादतन सा मलींदो वा ये हथ जे तिन सा मले करे पंजे चेहरन ते पंजे सीनन ते लगाए रहा हुया। सुभान अल्लाह। महबूब जी नक जो पानी बा करण वाला के हुआ इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि तारीख कबीर के अंदर जी वजाहत बयान दी फरमाई था एक के सोखावती सहाबी हा जलील कदर सहाबी अव्वलीन मिनल मुहाजिरीन वल अंसार अशरा मुबशरा इनमें शामिल खुलफाए राशिदीन महदीयीन इनामल में शामिल ओए मुझे महबूब दा सहाबी अबा चावल के अकुल को न हो चाहे समझे को न प्यार रखन नक जे पानी के के था हथन में खणी वरी उनके पंजे चेहरन ते लगायो पर सहाबा के खबर हुई त महबूब जी कदर कीमत छागे असा जे नक जे पानी जो हाल पियो आ पर जे महबूब जे पाक नक जो पानी मिली वने त सहाबा जे अकीदत जे मुताबिक यो नक जो पानी कोसल तस्लीम जे पानी खा वधीक मुसल्लम सका मुजल्ला मुसफा ऐं पाक वागे तदे त पंजे चेहरन ते लगाइन पिया पर शांत ई हुआ जो अल्लाह हवाले से पिया कोन पियो ॾिसी कुरान नाज़िल पे थियो ये कोन त कुरान नाज़िल थी खत्म थी चुको हो रब का आयत नाज़िल करे हां त मुस्तफा तुझा सहाबी छा पिया कन महबूब अशरे अलैहिस्सलाम एही का शे जेका मुस्तफा जी शरीयत में नागवार ना पसंद हुजे हां त मुजो महबूब ना फरमाए हां जो त मुस्तफा जी जात इया सहाबी फरमाइन था मुहम्मदुन मिन सुयूफिल्लाह मसलूल मुस्तफा जी शरीयत इया जे उघाड़ी चमकदड़ तलवार आका जेकरे खुदा जे तौहीद ऐं शरीयत जे खिलाफ अमल सदा हा त ये सख्त थी विदा उघाड़ी तलवार पर मुझे महबूब मने कोन के साहबी छाता कयो ही छा मालूम थियो मालूम यो थियो त मशीयत इज्जती भी इहा हुई त इरादत मुस्तफा भी इहा हुई त महबूब जी जात जो कद्र सहाबा जेको तना कयो आ महबूब जे पाक नक जो पानी त वडी शय आ पर मुस्तफा सा मंसूब हर वहा शय जेका निस्बत महबूब जी रखे थी अल्लाह की बारगाह में वा कोसल तस्लीम जे पानी का वधिक मुज़क्का ऐं मुजल्ला ऐं मुसफ़ा महबूब जी की सहाबियानी रात जो मुझा हबीब इहो मक्के जो वाक़ियो सहाबा जिन्हें चंद मुसलमान थे 10-12 जो तादाद थियो कुछ सहाबिया उन्हनि पाण में मशवरो करे यो फैसलो कयो त कुरैश मक्का महबूब जे क़त्ल कर पे हिफाज़त करण वारो अल्लाह हुआ पर ज़ाहिरी तौर ते दुनिया में असांजी ड्यूटी आ महबूब जो इंतजाम आराम जो कॾहिं के रात के घर थे त कॾहिं के घर थे ता त कुरैश मक्का की खबर न पजी सके उन रात महबूब के सहाबियानी जे घर में तरसल हो रात जो सर्दी की मौसम हुई महबूब रात जो उठा
मौबन जी ज़ाती बाबरकात खे पेशाब जो बोल मुबारक जो इरादो थियो। सर्दी हुई, उन कमरे में जिथे मसरी रखियल हुई उते मिट्टी जो बर्तन हो। महबूबन उन बर्तन में उहो उन मक़सद लाइ रखियो वियो हो पंहिंजो बोल मुबारक पेशाब मुबारक उन में कयो। रात जो सहाबियाणी उहा महबूब जे समाला उथी उनखे उन लगी उन बर्तन जो पानी समझी पी वछड़ी। ये खसाइस कुबरा जी हदीस आहे। कई उलमा इनखे नकुल कयो आहे, कई मुहद्दिसन सबूरन। सुबह थी मौबन फरमाए त ने में पेशाब हो कारे में साहब यास के या रसूल अल्लाह मां त पानी समझी पी छडियो। फरमाए तो महसूस को न थियो। चे भी मुंजा हबीब मुखे बशयो महसूस थियो। एक खुशबू जी खुशबू हुई, बियो उन जे अंदर गुलाब जे अर्क खां वधीक साइको। फरमायो अल्लाह तुझे लाइ खैर करे तो पी छडियो। हाने बुध क़यामत ताईं अल्लाह तुझे इन पेट में कॾहिं दर्द न रखंदो। समझो था अबायो सहाबा जो किरदार हो, चाहत हुई। मुला त रुगो मीलाद मल्हाइण ते चढ़नि था। उन ज़ाहिर दीन खे कहिड़ी ख़बर त यार जो क़द्र छा आहे। सहाबी मुस्तफा जे नक जे पाणीअ खे पंहिंजे चेहरनि ते पिया लॻाइनि। न ख़ुदा मना कयो न मुस्तफा। अॻिते ॿुधो, इन हदीस जा जुमला व इज़ा तवस्सा अक़ादू यक़तिलून अला वज़ूइही। मुंहिंजा हबीब वज़ू पिया कनि आंगन मुबारक जी पूरन मां, ठूठिन मां, चेहरे अनवर जी दाढ़ी मुबारक जे वारन मां पानी जा जेके छीटा फुड़ा निकल पिया कतरा। सहाबी उन पानी के हासिल करण जे लाइ हिक ॿिए खे सख़्त पिया कनि। धिका पिया ॾियनि त पानी मूंखे मिले। ॾिसण वारो थो चए कादू यक़तिलून अला वज़ूइही। जेतो अल्लाह जी इज़त जो कसम मां गुमान कयो किथे पानी जा फुड़ा हासिल करण जे लाइ हिक ॿिए खे क़त्ल न करे वे। चलिया यो जुनून यो जज्बो या कैफियत छा हुई। अब हिकिड़ो इमोशन, ॿियो आहे इंटेंशन, टियों आहे परसेप्शन। ये अंग्रेज चवंदा हल त जंहिंजे अंदर तबीयत में इमोशन जज्बात हूंदी उहो हमेशह हर दग ते कामयाब रहंदो। छो त जज्बो उहा शइ आहे, स्पिरिट हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जो ख़ुदा जी ज़ाती बाबरकात जंहिं इंसान जे दिल में रखियो आहे उहो पहाड़नि खे बि पार करे वेंदो आहे त समुंडनि खे बि चीरे छॾींदो। सहाबा जे दिल में ये टे शयूं हुयूं। कुव्वत इरादी भी हुई ऐं मारिफत भी हुई त उन्हनि खे महबूब सां जज्बाती मोहब्बत खटींदो हो। अबा जेको इन जज्बाती मोहब्बत ऐं इश्क खे पंहिंजे सीने में जॻह ॾिनी। हा मुंहिंजा अदा मुंहिंजे मोहब्बत जो सहाबिया मुसअब सुन अबू बकर सिद्दीक खुदा का दुआ करंदो हो अन नज़र इला वजह रसूलल्लाह। मुझी अख हुजे मुस्तफा जो चेहरो हुजे। रब फरमाए अबू बकर अज तू अकेलो आ, मुझो दिल भर तुझे झोलीअ में आ। अज मुस्तफा जो दीदार भी कर पर इम्तिहान जरूर थींदो। ॾिसूं था त यार जे दीदार में महब हिया ना गजा डंग ॾिसी पंहिंजे पाण खे हिराए तो अबू बकर सिद्दीक मुस्तफा जो दीदार पियो करे। गारे का देखो तो मंजर को है बैठा गोद में लेकर सरवरे आलम कासे अनवर रदियल्लाहु ताला अन्हु। मुस्तफा जो दीदार